ग अक्षर जी महिमा चओ हरे राम। हरे राम। ग अक्षर जी केॾी अद्भुत महिमा आहे, तव्हां वीचार करे ॾिसो, तव्हांखे ॾाढो आनंद ईंदो। ॾिसो, सभिनि खां पहिरियों जंहिंजी पूजा थींदी आहे उहे आहिनि श्री गणेश भॻवान। उन्हनि जो नालो, उन्हनि जो नालो पहिरियों अक्षर कंहिं ते आहे? ग ते। चओ न, पहिरियों अक्षर कहिड़ो आहे भाई? ग। ऐं जेको कृष्ण भॻवान अर्जुन महाराज खे ज्ञान ॾिनो, उन ग्रंथ जो नालो छा आहे? जोर सां चओ न, गीता। ऐं सभिनि खां महान नदी सॼे विश्व में कहिड़ी आहे? उन जो पहिरियों अखर कहिड़ो आहे? वाह वाह। ऐं जेको मंत्र आहे जंहिंसां भॻवान में बुद्धि लॻंदी आहे, जेको ओम भूर भुव स्वह, इन मंत्र जो नालो छा आहे? इन जो पहिरियों अखर कहिड़ो आहे? वाह वाह, तव्हां त ॾाढा ज्ञानी आहियो भाई। हरे राम। हरे राम। अच्छा, चइनि पेरनि में जेकी माता मञींदा आहियूं सॼे विश्व जी, जंहिंमें सभु देवता श्री कृष्ण भॻवान पाण रहंदा आहिनि, उन जो नालो छा आहे? पहिरियों अखर कहिड़ो आहे? वाह वाह। ऐं गोविंद भगवान श्री कृष्ण जो नालो ॾिनो, जेको राजा इंद्र, गोविंद भगवान जो पहिरियों अक्षर कहिड़ो आहे? कहिड़ो आहे? ऐं गुरुदेव चवंदा आहियूं, गुरु जी, गुरुदेव, गुरुदेव जो पहिरियों अक्षर बि ग। ऐं 11 जेको टिनी लोकनि में सभिनि खां वॾो उपवास आहे, उन जो पहिरियों अक्षर। ऐं असांजा गोदड़ीअ वारा बाबा गेलाराम साहिब जन जो पहिरियों अक्षर। बोलो गोदड़ीअ वारे घनश्याम की जय। इहो महत्व तो ग अक्षर जो ॾिसो। तॾहिं असां चवंदा आहियूं, बोल श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव 11 गोविंद गोदड़ीअ वारे गेलाराम साहिब की जय। इहो तो ग अक्षर जो महत्व। त चो उन्हनि गुरुनि जा असां मिली करे उत्साह में उमंग में छा चवंदासीं अॼु?